Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. कराची में चीन के सहकार से मुल्क जो सब का वडो न्यूक्लियर पावर प्लांट तैयार। इस्लामाबाद में तकरीब दौरान वज़ीर आज़म इमरान खान कराची न्यूक्लियर पावर प्लांट यूनिट 2 जो इफ्तिताह करे छॾियो। प्लांट जे यूनिट 2 मां रोज़ानो 1100 मेगावाट बिजली पैदा थींदी। कराची वासियुनि लाइ 500 मेगावाट बिजली के इलेक्ट्रिक के मुहैया कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त असांजी दिलनि में इहा ॻाल्हि वेही वई आहे त चीन हर ॾुखे वक़्त में मदद करे थो। प्लांट सां नौजवाननि खे फ़नी तरबियत हासिल करण में मदद मिलंदी। ग्लोबल वार्मिंग में अहिड़ो मनसूबो कंहिं नेमत खां घटि न आहे। जहांगीर तरीन ग्रुप जो नामज़द वफ़द अॼु पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार से मुलाक़ात कंदो। 6 रुकनी वफ़द में सईद अकबर नूरानी, अजमल चीमा, नौमान लंगड़ियाल ऐं ॿिया शामिल आहिनि। तरीन ग्रुप जो वफ़द उस्मान बोज़दार के पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदो। पीपल्स पार्टी मातलीअ जी सूबाई सीट हिकु भेरो ॿीहर खटी वरिती। PS 70 ते नंढी चूंड जा समूरा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अची विया। कुल 123 पोलिंग स्टेशन्स ते PP उम्मीदवार ॾाॾा मोहम्मद हाले पोटो 46,037 वोट्स खणी कामयाब। JY जो मौलाना गुल हसन ज़ौर 6,342 वोट्स खणी सघियो। PS 70 जी सीट पीपल्स पार्टी MPA बशीर हाले पोटो जे लाॾाणे सबबि ख़ाली थी हुई। संदसि भाणेज ॾाॾा मोहम्मद हाले पोटो चूंड खटी वियो। JY उम्मीदवार चूंड नतीजा रद्द कंदे इल्ज़ाम हयो आहे त पीपल्स पार्टी धांधली कई आहे। असांजे वोटर्स खे पोलिंग स्टेशन अंदरि न अचणु ॾिनो वियो। कराची में गुम ॼाणायल नादरा के डेप्यूटी डायरेक्टर शंकर लालवानी और मलीरवासी असिस्टेंट डायरेक्टर अफरोज़ चांडियो समेत 4 सिंधी ऑफिसर्स की गिरफ़्तारी की तस्दीक। टाइम न्यूज़ पारां मामलो साम्हूं आणण बाद नादरा गिरफ़्तारी की तस्दीक कई और चयो त 4 ऑफिसर्स के परॾेहिनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण के इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो आहे। संदन ख़िलाफ़ कानून लागू कंदड़ इदारनि की मदद से कार्रवाइयूं कयूं वयूं। कराची का सिवाय सरगोधा और रावलपिंडी में भी नादरा मुलाज़िमनि के गिरफ़्तार कयो वियो। इल्ज़ाम साबित थियण ते सख्त कार्रवाई कई वेंदी। PhD होल्डर सरकारी ऑफिसर्स लाइ सुठी खबर। हाणे हर PhD होल्डर ऑफिसर के माहवार 25,000 रुपया अलाउंस मिलंदो। सिंध हाई कोर्ट डॉक्टर लियाकत अली अबलो की दरख्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। चीफ सेक्रेटरी के 15 ॾींहनि में समरी CM हाउस मोकिलण जो हुकुम। सिंध हुकूमत के वकील आगाही ॾिनी त यूनिवर्सिटी में PhD होल्डर्स के 25 ऐं ॿियनि सरकारी ऑफिसर्स के 10,000 रुपया माहवार अलाउंस ॾिनो पियो वञे। अदालत सिंध हुकूमत के समूरनि PhD होल्डर्स सरकारी ऑफिसर्स के हिक जेतिरो अलाउंस ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। यारहं ॾींहनि जे हमलनि ऐं रतोछाण बाद इसराइल ऐं हमास में जंगबंदी थी वई। हमास कामयाबी जो ऐलान करे छॾियो। गज़ा में हज़ारे माण्हुनि जो जश्न। इसराइली मीडिया दावा कई आहे त इसराइल अमेरिकी दबाव सबबि जंगबंदीअ जो फ़ैसिलो कयो। 11 ॾींहनि दौरान इसराइली हमलनि में 232 फ़लस्तीनी शहीद ऐं 1900 खां वधीक ज़ख़्मी थिया। हमास जे हमलनि में 11 इसराइली शहरी बि मारिजी विया। पाकिस्तान तरफां इसराइल ऐं हमास में जंगबंदी के ऐलान की आजियां। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जंगबंदी मुस्लिम उम्मत के सिफारिशी कोशिशुनि जो समर करार ॾेई छॾियो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल ऐं अमेरिकी सदर तरफां भी जंगबंदी की आजियां। फ़लस्तीन में इसराइली जारियत ख़िलाफ़ पाकिस्तान में अॼु योम फ़लस्तीन मल्हायो पियो वञे। सिंध समेत समूरे मुल्क में फ़लस्तीनियुनि जे हक़ में रैलीज़ कढण जो सिलसिलो जारी। इस्लामाबाद में गॾियल क़ौमुनि जे ऑफिस ताईं मार्च कयो वेंदो।
सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ी जा कलूर जारी। मीरपुर बुर्लो के ॻोठ अब्दुल हमीद बुर्लो में 3 सालनि के जिनसार बुर्लो उरड़ीअ विघे दम ॾेई छॾियो। तंगवाणी में भी वधीक हिकु ॿारड़ो उरड़ीअ विघे फौत थी वियो। 2 सालनि जो आमिर लाशानी के फौत थियण ते घर में कोहराम बरपा। ॻोठ सादिक खोसो में 1 महीने अंदर उरड़ीअ विघे फौत थियल ॿारनि जो अंगु 11 थी वियो। ॿारनि जे वारसनि इलाइक़े वासियुनि ॾाहियो आहे त उरड़ीअ जी वबा तेज़ीअ सां ॿारनि खे वकोड़े रही आहे, पर सिहत खाते तहरुक नाहे वरितो।